असांजो गडाप टाउन में हिन वक़्तु जेकी फाइनेंशियली मसाइल आहिनि उहे अव्हां खां ॿाहिरि न आहिनि। हिन वक़्तु जो नओं हिकिड़ो सेटअप ठहियो आहे जंहिंमें डिस्ट्रिक्ट काउंसिल खे जॾहिं डिवाइड करे टिनि हिसनि में विरायूं, जंहिंमें मली टाउन, इब्राहिम हैदरी टाउन गडाप, त उन सेटलमेंट में अञा ताईं सिंध गवर्नमेंट फंडिंग सही तरीक़े सां अञा ॾेई न सघी, अञा असांखे उहा ऑज़िटी न पई मिले जंहिंमां। पर उन बावजूद बि अलहमदुलिल्लाह असां पंहिंजे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में जेकी नंढा वॾा कम थियनि पिया, जीअं अॼु तव्हांजे साम्हूं ई पहिरियों कम जो इफ़्तिताह इंशाअल्लाह मुंहिंजी यूनियन काउंसिल दसाणे चने में बि हिन वक़्तु इख़्तियार ख़ान ॻोखे ॻोठ में बि अहिड़ो हाल तयारु थी वियो आहे। हफ़्ते ॾेढ खां पुठियां इंशाअल्लाह उन इफ़्तिताह कंदासीं। जीअं जीअं असां कोशिशि में लॻा पिया आहियूं ऐं उमेदु आहे कल्ह बि हाई कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो थियो आहे जेको असांजे हक़ में आयो आहे। इंशाअल्लाह असांखे ऑज़िटी थोरो वधीक करे मिलंदी। जून जुलाई खां पुठियां तव्हां ॾिसंदव जीअं असां वटि फंड ईंदा त तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए छॾींदासीं। असांजी पहिरीं प्रायोरिटी आहे त हिते ॿहिराड़ी में जेकी सभिनी खां वधीक वाटर सप्लाई जो मसइलो आहे पाणीअ जो। हाणे असां कोशिशि इहे करियूं था त जेकी फंड मिलनि त असां पंहिंजे वाटर सप्लाई जिते आहिनि उते असां सोलर सिस्टम ॾियूं। छो जो हिन वक़्तु इलेक्ट्रिक तव्हांखे ख़बर आहे त ॿहिराड़ी में 12 अरिड़हं कलाक लोड शेडिंग आहे, जंहिंजे करे पाणी में माण्हू डिस्टर्ब थींदा। पहिरीं प्रायोरिटी असांजी इहा त उन्हनि में जिते वाटर सप्लाई स्कीमूं न आहिनि त असां पहिरीं उन्हनि खे पाणी प्रोवाइड करियूं। उनखां पोइ छो जो ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत पाणी आहे, असांजो पहिरीं अवली तरजीह पाणीअ ते आहे।